जी नाज़रीन, धरती टीवी जी बजट की जगह स्पेशल ट्रांसमिशन है। उनमें एक ॿीहर अवां खे चऊं था भलीकार माली साल 2026-27 जी जेका वफ़ाक़ी बजट है उहा वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जेके नाणे वारा वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि पेश कई। यकीनन अवां बि ॿुधी हूंदी ऐं मुसलसल असां ॾिठोसीं त अपोज़िशन जे तरफ़ां सख़्तु नारेबाज़ी थींदी रही ऐं तक़रीबन 1 कलाक 40 मिंटनि ताईं उन्हनि तक़रीर कई, बजट जा डिटेल ॿुधाया। ऐं अॼु अवां खे ख़बर हूंदी त इहे बि ख़बरूं हलायूं वयूं हुयूं त शायदि पीपल्स पार्टी जा जेके अहम अॻवान आहिनि उहे शरीक न थियनि हिन बजट इजलास में, या पीपल्स पार्टी बाइकाट करे वञे। ऐं बजट सेशन शुरू थियण खां पहिरियां ई पीपल्स पार्टी उन्हनि जी तरदीद बि कई उन्हनि ख़बरुनि जी। ऐं पोइ पाण ॾिठोसीं बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु उते मौजूदु हुआ, या जेके पीपल्स पार्टी जा ॿिया मुख्य अॻवान आहिनि उहे असांखे उते नज़र आया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब बिलावल साहब सां मुलाक़ात भी कई ऐं बजट जेका पेश कई वई आहे उन जा मुख़्तसिर जेके आहिनि तफ़सील अवां सां शेयर कयूं था। पोइ पाण उन ते तर्जुमो कंदासीं। मुख़्तलिफ़ जेके तर्ज़ निगार हूंदा, माशी माहिर हूंदा, उहे हिन ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदा। उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त हू हिन नई बजट खे कीअं पिया ॾिसनि ऐं जेके अहम तफ़सील आहिनि। टोटल हिन जो जेको काथो आहे 18,771 अरब रुपया आहे माली साल 2026-27 जे बजट जो। ऐं उन में जेकॾहिं पाण ॾिसूं था जेको वॾो हिकिड़ो चंक आहे 18,000 मां जेकॾहिं पाण ॾिसूं त 8,000 अरब रुपया जेके आहिनि वरितल जेके असांजा कर्ज़ आहिनि उन्हनि जी व्याज जे मद में असां अदा कंदासीं। हाणे 18,000 अरब मां 8,000 अरब हलिया विया तव्हांजा व्याज जा जेके अदा करणा आहिनि। उनखां पोइ 3,000 अरब जेके आहिनि उहे दिफ़ा जे लाइ रखिया विया आहिनि। ऐं आमदनी जे हवाले सां जेके डिटेल ॿुधाया विया आहिनि, ॿिया बि जेके तफ़सील आहिनि असां शेयर कंदासीं। त आमदनी जो वॾो ज़रियो जेका दावा कंदी आहे हर साल हुकूमत, असां टैक्स जेके आहिनि सो एतिरा वसूल कंदासीं। हिन भेरे बि 15,667 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि जो टारगेट मुक़ररु कयो वियो आहे। ऐं गुज़िरियल असीं ॾिसूं पिया त मुसलसल 10 सालनि जो बि जेकॾहिं पाण रिकॉर्ड करे ॾिसूं त कॾहिं ईअं कोन थियो आहे FBR जेको आहे तइ थियल जेके हदफ़ हुजनि टैक्स जा उहे वसूल कया हुजनि। जॾहिं उहे उते नाकाम थींदा आहिनि पोइ जेके सिधा टैक्स आहिनि उहे माण्हुनि ते लागू कया वेंदा आहिनि। हींअर पेट्रोलियम जी मद में जेको लेवी टैक्स वरितो पियो वञे तो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अंग अखर जेकॾहिं पाण ॾिसूं था पाकिस्तान जा तमामु घणा आहिनि। ऐं हिन भेरे बि हुकूमत अहिड़ो ई इरादो रखे थी जॾहिं FBR नाकाम वञे थो टैक्स वसूल करण में त पोइ मुख़्तलिफ़ मद में जेके आहिनि सो माण्हुनि खां टैक्स वरिता पिया वञनि। GST जनरल सेल्स टैक्स जेको आहे उन में हिकु शरह जॾहिं वाध थिए थी 17% खां हाणे 18% जी बि ॻाल्हियूं थियूं त उन सां डायरेक्ट जेके मुख़्तलिफ़ माशी माहिर आहिनि ॿुधाइनि पिया त 4 खां 5% रुॻो इहो 1% GST वधाइण सां महांगाई में वाध थी वञे। पेट्रोलियम लेवी जा हिन दफ़े जेको ॿुधायो वियो आहे त 1,727 अरब रुपया माण्हुनि खां वरिता वेंदा। मतिलबु उहा उमेद बि न रखणु खपे त को लेवी जेका आहे उहा का घटि थींदी। निजकारी जे हवाले सां इहो ॿुधायो वियो आहे त 4,012 अरब जेके आहिनि असां निजकारी मां वसूल कंदासीं। ॾिसूं था त कहिड़ा वधीक जेके नवां इदारा हूंदा उहे विकिरो थींदा, या रोड रस्ता बि असांजा गिरवी रखियल आहिनि, मुख़्तलिफ़ एयरपोर्ट गिरवी रखियल आहिनि। इहो बि पाण सभिनी जे साम्हूं आहे। अंदरूनी जेके कर्ज़ वसूल कंदी आहे हुकूमत पंहिंजा ख़र्च पखाड़ हलाइण लाइ, त हिन दफ़े ॿुधायो वियो आहे त अंदरूनी लेवल ते जेको आहे सो 2,034 अरब रुपया कर्ज़ वसूल कयो वेंदो। ऐं बैरूनी जेके ॿाहिरियां कर्ज़ आहिनि उहे 813 अरब रुपया उहे जेके आहिनि कर्ज़ वठंदी हुकूमत। ऐं ग्रांट्स जो हजम जेको आहे उहो 2,680 अरब रुपया रखियो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिविल हुकूमत जा जेके ख़र्च आहिनि उन लाइ 1,071 अरब रुपया ऐं सूबनि खे ॿुधाए पियो त 1,000 अरब रुपयनि ताईं जेके आहिनि सो फराहम कया वेंदा। तरक़ियाती प्रोग्राम जो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त उन लाइ 3,000 अरब रखिया विया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां। ऐं सूबनि खे तरक़ियाती प्रोग्राम जे लाइ जेको आहे सो 2,200 अरब रुपया फराहम कया वेंदा। पघारनि में केतिरी वाध थींदी, पेंशन में केतिरी वाध थींदी, पघारदार तबिके खे सदाईं उनजो इंतज़ारु हूंदो आहे। त हिन दफ़े पाण ॾिसूं था सफ़ा जेके घटि खणी चइजे उहा वाध थी आहे 7%। ऐं उहा बि बेसिक पे ते मिलंदी आहे। अव्हांखे ख़बर हूंदी त जेका न हुजण जे बराबरि आहे। जेकॾहिं पाण महांगाई जी शरह ॾिसूं था उनजी भेट में 7% कुझु बि कोन्हे पघारदार तबिके जे लाइ। पेंशन ते जेके माण्हू गुज़ारो कनि था उन्हनि जे लाइ बि इहो ॿुधायो वियो आहे त 7% ताईं वाध कई वई आहे। हाणे जॾहिं वफ़ाक़ एतिरी सखावत कई आहे त ॾिसूं था सूबा केतिरी सखावत कंदा। ऐं घटि में घटि बि अॻे पाण ॾिठोसीं 15%, कॾहिं 3%। पीपल्स पार्टी जे दौर में ईअं 100% ताईं बि जेका सूरत हाल शुरू में वई हुई बेसिक पे ते 50% ताईं बि वई आहे। हाणे अची उहा बीठी आहे 7% ताईं। ऐं महांगाई किथे पहुती आहे अव्हांजे इल्म में आहे। सो
ॿिया बि कुझु आहिनि प्रोग्राम, उन्हनि ते बि पाण ईंदासीं जॾहिं त ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मंझां धरती टीवी जा जेके रिपोर्टर आहिनि सद्दाम हुसैन, उहे असां हींअर मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हीअ जेका तकरीर थी बजट जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई ऐं औरंगज़ेब साहिबु उन्हनि जो शुक्रियो बि अदा कयो, PTI वारनि एहतजाज कयो। ओवरऑल छा माहौल रहियो क़ौमी असैम्बली में? सदाम साहिबु असांखे ॿुधाइजो जेका सूरत हाल रही, स्क्रीन ते बि पाण ॾिठीसीं, अव्हां उते छा मंज़र ॾिठा? जी सर, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियो। वफ़ाक़ी जेको बजट आहे सर उहो अॼु पेश कयो वियो आहे। 11,171 अरब रुपए अच्छा जो सदाम बजट हो। भाउ, उहे इहे डिटेल त ॿुधायासीं, असांजी असैम्बली जी सूरत हाल जे हवाले सां ॿुधायो जेको उते माहौल रहियो। सर माहौल जीअं ई तकरीर स्टार्ट थी त अपोज़िशन तरफ़ां जेके PTI जा जेके मेंबर हुआ उन्हनि तरफ़ां शदीद जेको आहे सो एहतजाज कयो वियो ऐं जेके स्पीकर जी डाइस जो बि घेराव कयो वियो। इन सां गॾु वज़ीर ख़ज़ाना जे बजट जे वक़्तु पेश करे वियो, ओॾी महिल बि जेको आहे सो बजट जी जेके कापियूं उन ते फाड़ी वियूं ऐं उछलायूं वियूं ऐवान में। ऐवान जो जेको तक़दुस आहे उनखे पामाल करण जी बि कोशिशि कई वई ऐं स्पीकर तरफ़ां बार बार जेको आहे सो मना बि कयो वञे पियो, पर उन जे बावजूद बि जेको PTI जा जेके मेंबर्स हुआ पार्लियामेंट जा उन्हनि तरफ़ां शदीद जेको आहे सो एहतजाज कयो वियो ऐं इन सां गॾु उते नारेबाज़ी बि कई वई, डेस्कुनि ते ताड़ियूं बि वॼाई वयूं, शोर शराबो बि कयो वियो ऐं मुकमल तौर ते उन्हनि जो इहो ई हो त गुज़िरियल ॾींहुं PTI वारनि तरफ़ां इहो चयो वियो त असां बजट में शरीक थींदासीं ऐं स्पीकर तरफ़ां सख़्तु जेका आहे रूलिंग ॾिनी वई त बजट में कंहिं बि क़िस्म जो को शोर शराबो केरु न कंदो। पर उन जे बावजूद बि अॼु PTI वारनि तरफ़ां जेको बजट में जेको सेशन जारी रहियो उन में शदीद क़िस्म जी हंगामा रही ऐं पूरे सेशन में जेको आहे सो शोर ऐं शराबा रहियो जेको PTI तरफ़ां। अच्छा, जेके मुखालिफ़ धुर जूं ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जो रवैयो कीअं हो? ख़ासि तौर ते जेकॾहिं मुखालिफ़ धुर जे अॻवान जेके आहिनि महमूद ख़ान अचकज़ई साहिबु, पाण जेकॾहिं उन्हनि जो ज़िक्र कयूं त छा ॿियूं पार्टियूं या महमूद ख़ान अचकज़ई उहे बि PTI जे एहतजाज जो हिसो हुआ, छाकाणि त इतिहादी आहिनि? ॿियनि पार्टियुनि जो रवैयो कीअं रहियो? महमूद ख़ान अचकज़ई जी ॻाल्हि कई वञे त उहो ख़ुदि हिन एहतजाज में शरीक हो, उहो ख़ुदि फ्रंट लाइन ते मौजूदु हो। असीं अखियुनि सां इहो ॾिठो थी वेठे। बैरिस्टर गौहर मौजूदु हो, PTI जो रहनुमा सीनियर जेको हिन महिल चेयरमैन आहे पार्टी जो जेको आहे लीड करे रहियो आहे, उहो मौजूदु हो ऐं उहो ख़ुदि जेको आहे सो इहे जेके बजट जी जेके कापियूं उन्हनि खे फाड़े करे ऐं बार बार जेके उन्हनि खे उछलाए थो वञे ऐं स्पीकर तरफ़ां कई दफ़ा जेको आहे सो मना बि कयो वियो, पर उन जे बावजूद बि जेके PTI जा जेके रहनुमा हुआ उहे जेके इन ते शोर बि कंदा रहिया ऐं उन्हनि जी पूरी कोशिशि हुई त जेका बजट अॼु पेश थियणी आहे इन खे कहिड़ी सूरत में बि जेको आहे पेश न कयो वञे। छो त हिते असीं काफ़ी पार्लियामेंट मेंबरनि सां गुफ़्तगू कईसीं, जेका बजट अॼु पेश थी आहे उन मां काफ़ी जेके पार्लियामेंटरन्स आहिनि उहे मुतमिन हुआ। छो त मौजूदा सूरत हाल में जीअं जंग जो हिकिड़ो समां लॻो पियो आहे चइनी पासनि खां ऐं उन खां बावजूद बि जेको आहे जेका बजट पेश थी आहे उन में जेको आहे सो नून लीग जा जेके मेंबर आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू कईसीं त उहे मुतमिन हुआ। ॿिए तरफ़ असीं जंहिं महिल पीपुल्स पार्टी जे मेंबरनि सां गुफ़्तगू कईसीं त उन्हनि चयो त बजट हाणे जेको आहे सो पेश कई वई आहे, अञा जेको आहे हिन में काफ़ी जेके आहिनि से तब्दीलियूं ईंदियूं ऐं छो त अॼु चेयरमैन साहिब जी सदारत हेठि बिलावल भुट्टो जी सदारत हेठि इजलास थियो ऐं उन में जेको सिंध जो ख़ासि करे पाणीअ जो जेको इशू हो उहो उथारियो वियो ऐं उन खां पोइ वज़ीर ख़ज़ाना इस्हाक़ डार तरफ़ां चेयरमैन बिलावल भुट्टो हेठि हली विया ऐं उनखे राज़ी करण जी बि कोशिशि कई वई अॼु त जेको आहे सो हिकु ख़बर ब्रेक थी वई त जेको आहे सो पीपुल्स पार्टी बजट में वेहण खां इनकार करे छॾियो आहे, पर उन खां फौरन बाद ई नदीम अफ़ज़ल चंद तरफ़ां इहो बयानु जारी कयो वियो त पीपुल्स पार्टी बजट इजलास में। अच्छा, अव्हांखे छा थो लॻे त जेकॾहिं इहा बिलावल साहिब सां मुलाक़ात न थिए हा त वाक़ई पीपुल्स पार्टी बजट इजलास जो बाइकाट करे हा? उहा मुकमल तयारी हुई पीपुल्स पार्टी जी को अहिड़ी? पीपुल्स पार्टी पाणीअ जे मामले ते सिंध जे पाणीअ जे मामले ते तमामु सीरियस आहे ऐं हुकूमत खे इन हवाले सां पीपुल्स पार्टी आगाही बि ॾिनी आहे त जेको 40% पाणी जेको सिंध जो अॼु असांजो इजलास बि थियो हुओ जंहिंमें मैडम जेको आहे सो नतीजा शाह बि मौजूदु हुई ऐं जेको आहे सो
शादिया मरी भी मौजूद हुई, सैयद खुर्शीद अहमद शाह, नवीद कमर भी मौजूद हुआ, आपाशी वज़ीर जाम खान छोरो वीडियो लिंक ज़रिए मौजूद हो, असांजे नुमाइंदे जेको पंजाब जो नुमाइंदो आहे, असांजे जेको मेंबर चेयरमैन आहे, उनखे जेको आहे सो इहो चयो वियो आहे, इन में इहा शइ तय कई वई त हर महीने इजलास कोठाए वेंदो डेली बेसिस ते, ऐं पाणी जेका विर्छ वारो मामलो आहे उन ते पीती सीरियसली अगरि इसादार न वञे हा त इम्कान ज़ाहिर कयो थो वञे त काफ़ी मेंबर पार्लियामेंट मां पीपल्स पार्टी जा निकिरी आया ऐं उहे वापसीअ लाइ रवाना थी विया, ऐं कुझु मेंबर अंदरि मौजूदु हुआ। मोहसिन नक़वी विच में मुदाख़लत कई ऐं मोहसिन नक़वीअ जे चवण ते चेयरमैन पीपल्स पार्टी इजलास में अॼु शरीक थियो। ठीकु आहे सदाम साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। बजट जा डिटेल त पाण वटि आहे, शकील नाइद साहब भी यकीनन नज़र अचनि पिया स्क्रीन ते, उहे बि हिन बजट ट्रांसमिशन में असां सां गॾु आहिनि, कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, तव्हां सीनियर जर्नलिस्ट आहिनि। शकील साहब अव्हांखे भलीकार चऊं था असां, कीअं त ॾिसो हीअ जेका सूरत हाल रही, बजट जा अंग अखर उन ते ॾींदासीं, पर बजट दौरान जेका सियासत थिए पई तहरीक इंसाफ़ जे पहिरें पाण उन ते अचूं, ऐं ईअं थींदो आहे हर अपोज़िशन जे दौर में पाण ॾिठो आहे, ऐं हिन खां वधीक शोर बि पाण ॾिठो आहे जो माइक लॻाइण पइजी वेंदा आहिनि। सो हिन दफ़े कीअं ॾिठो अपोज़िशन जो अवां एहतजाज, पोइ पीपल्स पार्टी जी हिकमत अमली ते बि अचूं था पाण। ॾिसो, पीपल्स पार्टी जेके ॿ पंहिंजा नुक़्ता रखिया, हिकु त रखियो सिंध में पाणी जी खोट, पाणी जी खोट सिध सां इहा नाइंसाफ़ी जॾहिं 1991 जो पाणी जो ठाह थियो उन खां थींदी पई अचे, ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि इरसा जो इजलास थिए पियो त पंजाब जो नुमाइंदो अची चए थो त बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे असां पाणी जी जेका खोट आहे उनखां असां एग्ज़म्प्ट था कयूं, त उनखां सिंध खे बि पंहिंजे हिसे जो ॾिनो आहे, ठीकु आहे, मुस्तस्ना करार ॾियूं था। हाणे जॾहिं उहे ॾियनि था त हाणे विर्छ सिंध ऐं पंजाब में थिए थी, उन्हनि खे मुस्तस्ना करार ॾेई चवनि था त हाणे जेका पाणी विर्छ थींदी उहा थींदी तारीख़ी विर्छ, जेको इन्हनि जो टर्मिनोलॉजी आहे, हालांकि 1991 में मुआहिदो मौजूदु आहे, उन तारीख़ी विर्छ में अची बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो वोट वठनि था। पोइ नतीजो इहो निकिरे थो त जॾहिं तारीख़ी विर्छ मूजिबि सिंध खे पाणी घटि मिले थो त बलोचिस्तान खे वरी ॿीहर मछराइनि था त तव्हां पाणी वठो 91 जे मुआहिदे मुताबिक़। जॾहिं 91 जो जेको मुआहिदो आहे उन मुताबिक़ तव्हां पाणी ई नथा ॾियो, पाणी ॾियो था तारीख़ी विर्छ जे, त सिंध हुकूमत बलोचिस्तान खे बि तारीख़ी विर्छ मुताबिक़ पाणी ॾींदी न, इन करे ई कनि था। हाणे हिन वक़्तु जेका सुखड़ी जी सूरत हाल आहे, ख़ासि करे हींअर जेके तव्हीं सारियुनि जो फसल था पोखियो, वोण था पोखियो, कमंद पोखियो था, जेके भाॼियूं या ॿिया आहिनि क़िस्म जा, हाणे उन में इहो थियो थिए त हीअ पाणी न आहे त उहो फसलनि खे नुक़सानु पियो थो थिए। इहो शकील साहब माफ़ कयो त अव्हांजी ॻाल्हि कटियां, जेके मुख़्तलिफ़ पाणी माहिर आहिनि उन्हनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿियो थी, उन्हनि जो इहो चवणु आहे पीपल्स पार्टी खे इहो एहतजाज अप्रैल खां करणु खपे हा। हींअर त ज़ाहिर आहे बारिश जी सीज़न आहे, जंहिंखे असां सावणी जो वसकारो बि चऊं त हफ़्ते ॾेढ या 15 ॾींहंनि में सूरत हाल बहितर थींदी, फसल काफ़ी मुतासिर थिया आहिनि, जेकॾहिं अप्रैल खां वठी ही दाह कूक कनि हा हींअर करण जी बजाए त शायदि कुझु रिलीफ मिली सघे, पर वक़्तु सिर पीपल्स पार्टी वारनि दाह कूक न कई, इहो इल्ज़ाम आहे। न, उन पीपल्स पार्टी न आहे, उनजो हिकिड़ो आउं तव्हांखे ॿुधायां, इहो हिकिड़ो मैकेनिज़म ठहियलु आहे, सिस्टम ठहियलु आहे। सिस्टम इहो ठहियलु आहे, जॾहिं रबी जो फसल ईंदो या ख़रीफ़ जो, उन खां 1 महीनो अॻु में पहिरीं टेक्निकल कमेटी जो इजलास थींदो, बिल्कुलु, ऐं उन खां पोइ एडवाइज़री कमेटी जो, एडवाइज़री कमेटी फाइनल कंदी ऐं उहो पाणी जी विर्छ थींदी। हर साल जीअं हिन साल बि टेक्निकल कमेटी जो इजलास थियो, एडवाइज़री कमेटी जो इजलास थियो, सिंध जो आपाशी जो सेक्रेटरी, सिंध जो इरसाफ़ जो नुमाइंदो शरीक थिया, मिनट्स जारी थिया, ऐं मिनट्स में चऊं त 29% पाणी जी खोट थींदी ऐं उन खे साम्हूं रखंदे ई जेको ॾिना वेंदा, पर ईअं न थियो। सिंध हालांकि आख़िर हद ताईं चऊं त सिंध खे उन मुताबिक़ मिलंदा, पाणी ॾिनो वेंदो, पर हींअर जेका सिंध खे पाणी मिले थो उहो पाणी जी खोट पंजाब में जेका आहे उहो लॻभॻि 19-20-21 सैकड़ो आहे, जॾहिं त सिंध में हींअर पाणी जी जेका खोट आहे उहो 45-46 सैकड़ो तक थी वई आहे। हाणे 50 यानी 45-46 सैकड़ो थींदी त सिंध में खोट जे करे फसलनि जो थींदो। पीपल्स पार्टी इन फोरम ते इहा ॻाल्हि रखी आहे, इन हद ताईं की कहिड़े इजलास में सिंध जो आपाशी जो वज़ीर जाम खान छोरो भी शरीक थियो आहे ऐं उनजा मिनट्स लिखत में जारी थिया आहिनि।
अच्छा, वॾी भञकड़ी त नायक साहब इहा बि थिए पई त इरसा जो चेयरमैन सिंध जो हुजणो आहे। हीअ परवेज़ मुशर्रफ जे दौर में पाण ॾिठोसीं त इन ते अमल थींदो पियो आयो, पर जॾहिं खां 2008 खां पीपल्स पार्टी जो हुकूमत हुजे या हाणे पाण ॾिसूं था त उहो बि पंजाब जो ई जेको मेंबर आहे, पंजाब जो हिकिड़ो मेंबर अलॻि आहे, चेयरमैन बि उन्हनि जो थिए थो, उन्हनि जे करे बि कुझु माण्हू चवण त असांखे लाभ थिए पियो त उन ते अमल पीपल्स पार्टी छो न पई कराए सघे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, परवेज़ मुशर्रफ बाक़ाइदे इहो एग्ज़ेक्टिव ऑर्डर जारी कयो त इरसा में 4 नुमाइंदा हूंदा सूबनि जा, 5 जेको नुमाइंदो हूंदो वफ़ाक़ जो हूंदो, ऐं हुन स्पेशली क्लियर लिखियो त उहो वफ़ाक़ जेको नुमाइंदो हूंदो उहो सिंध मां हूंदो। उन्हनि सिंध मां हिकु नुमाइंदो रखियो या 2 रखिया, उन खां पोइ सिंध जो नुमाइंदो ई न रखियो, ऐं उन्हनि हर दफ़े जेको पाकिस्तान जो नुमाइंदो रखियो उहो रखियो पंजाब मां। हाणे नतीजो छा थो थिए त अॻु में बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे पाण सां मिलाइनि था, पंजाब जो नुमाइंदो ऐं वफ़ाक़ जो गॾिजनि पिया, हाणे सिंध खे अकेलो था करे छॾनि। अच्छा, भला पाणी ते पाण थोरो अञा वधीक मां खां सम्झूं, पोइ बजट ते बि अचूं था, त इन इल्ज़ाम में केतिरी सदाकत आहे त जेको बलूचिस्तान असां ते इल्ज़ाम, असां पंजाब ते हणंदा आहियूं त असांजे हिसे जो पाणी खाए पियो, बलूचिस्तान वारनि जो सदाईं इल्ज़ाम सिंध ते रहियो आहे त भई असांजे हिसे जो पाणी सिंध पियो खाए, सिंध सूबो, ऐं अञा वरी विद इन प्रोविंस जेकॾहिं सूबे जे अंदरि ॻाल्हि कयूं त उते जेका पाणी जी विर्छ थिए पई उहा बि पाण सभिनी खे ख़बर आहे केतिरो नंढनि आबादगारनि खे मिले। ॾिसो मां तव्हांखे उनजो पस मंज़र ॿुधायां। हिकु इजलास बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी सदारत में कोयटा CM हाउस में थियो, उनजी सदारत में, जंहिंमें सिंध जो वज़ीर याम ख़ान शोरो शरीक थियो, उनजा मिनट्स जारी थिया। याम ख़ान शोरे हिकिड़ी तमामु वॾी दलीलनि सां, अंग अखरनि सां उन उते पंहिंजो केस पेश कयो। याम ख़ान शोरे चयो त थिए ईअं थो त जॾहिं इरसा जो इजलास थिए थो त पंजाब जो नुमाइंदो उथी करे चए थो त बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा उन्हनि खे पाणी जेका खोट आहे उन खां असां बरी था कयूं, यानी पाणी जी खोट सां उनजो कोई तालुक़ु उन्हनि खे पंहिंजे हिसे जो मिलंदो। हाणे इहो चई हू अॻियो जेको क़दम खणनि था त हा ठीकु आहे त इहो असांखे क़बूल, हाणे अचो भला पाणी 1991 जे मुआदे ते, 91 जे मुआदे ते असां कोन्ह कंदासीं, असां कंदासीं जंहिंखे टे रुखी फार्मूलो चओ, जंहिंखे तारीख़ बि चओ, उन मुताबिक़ उन मुताबिक़ सिंध खे घटि में घटि 23 खां 27 पाणी घटि मिले थो। हालांकि 91 अकार्ड ते पीपल्स पार्टी के शुरू में एतराज़ हो, इहो कयो नवाज़ लीग हुआ, नवाज़ लीग जो हुकूमत हूंदे बि उन ते अमल न थिए, इहा वॾी ज़्यादती आहे। 1991 जो मुआदो कयो, उनखे अॼु सूदे ताईं पर अमल भले न कयो आहे, अॼु सूदे ते पीपल्स पार्टी बि उन ते अमल करण जी जेको मुतालबो कंदी आहे, मुस्लिम लीग फंक्शनल बि कंदी आहे, MQM बि कंदी आहे, जेके सिंध सां वापसि था चवंदा आहिनि 91 जे मुआदे ते अमल कयो, ऐं पंजाब उन ते अमल करण लाइ तयारु न आहे। नवाज़ शरीफ़ जो मुआदो आहे, नवाज़ शरीफ़ पाण उन ते अमल कोन कराए सघियो, उनजो भाउ शहबाज़ शरीफ़ उन ते कोन अमल कराए सघियो। हाणे सूरत हाल इहा त जॾहिं पाणी तव्हांखे तारीख़ी विर्छ या 3 रुखी फार्मूला मुताबिक़ या 3 टायर मुताबिक़ मिलंदो त अॻु में ई तव्हांखे 19 सैकड़ो 23 घटि मिलंदो, त जॾहिं पाणी तव्हांखे घटि मिले थो त उन मुताबिक़ तव्हां बलूचिस्तान खे घटि ॾींदो। इन इजलास खां पोइ वरी हिकु ॿी डेवलपमेंट थी, सिंध चयो त ठीकु आहे तव्हां असांखे जेको पाणी गुड्डू बैराज ताईं पहुचायो उहो असांखे जेको तारीख़ी विर्छ उहो उते पहुचाए, उहो नथा पहुचाइनि, उहो पोयनि बैराजनि में हाणे जॾहिं हिते गुड्डू ते पहुचे थो तारीख़ी विर्छ मुताबिक़ बि नथो थिए। हाणे सिंध जे मुतालबे ते टेलीमेट्री सिस्टम लॻाइनि पिया, टेलीमेट्री सिस्टम बाज़ाब्ता तौर ते न हीअं लॻे, कोटड़ी बैराज ते लॻो आहे, सखर बैराज ऐं गुड्डू बैराज ते नाहे लॻो, छाकाणि त सखर ऐं गुड्डू बैराज जी हींअर जेका मुरमत पई थिए इन ते लॻंदो, इन ते घटि में घटि 6 खां 7 इजलास थी चुका आहिनि, नेस्पाक इहो लॻाए पई, ऐं उनखां पोइ 2-3 जेके परॾेही फर्म्स आहिनि, उनखां पोइ इहो जेको आहे जेको सखर बैराज मां वञे थो पाणी, जेके खीरथर कैनाल चओ या सैफुल कैनाल चओ, उन में लॻंदो टेलीमेट्री सिस्टम, ऐं गुड्डू खां जेको कैनाल उनखे पट फीडर वञे थो उते बि लॻंदो। हाणे उन में देरि इन करे कनि था त हिन ख़रीफ़ वारे फसल में पंजाब पंहिंजो पाणी खणे, पंहिंजूं फसलूं आबाद करे, जॾहिं ही गुज़री वेंदी, जॾहिं रबी जो ईंदो त पाणी यूं खोटे पोइ उहो लॻाए, चवंदा हुआ हाणे त असां करे छॾी आहे। सो पाणी जो इशू बिल्कुलु क्लियर आहे। पंजाब हुकूमत फेडरल गवर्नमेंट 91 जे मुआदे ते अमल करणु नथी चाहे, उन करे पाणी जी सिंध खे जेका आहे उहा घटि पई थी ॾिए, तोसा बैराज खां हेठि असांखे पाणी घटि थो मिले, जॾहिं घटि मिले थो त असां उन पाणी खे साम्हूं रखंदे ई बलूचिस्तान खे पाणी ॾेई सघूं था न। ऐं इहा ॻाल्हि सिंध जे आपाशी वारे वज़ीर बाक़ाइदा बलूचिस्तान जे वॾे वज़ीर खे सम्झाए चुको आहे। सही, ठीकु आहे शकील साहब, पाण ते वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब माशी माहिर बि आहिनि, असांजा सीनियर राइटर बि आहिनि, उहे असां सां हींअर मौजूदु आहिनि। प्रोफेसर साहब, अव्हांखे भलीकार चऊं था बजट ट्रांसमिशन में कीअं पिया ॾिसो माली साल 2026-27 जी जेका बजट पेश कई वई आहे, तक़रीबन
14,000 अरब जी बजट आहे, जंहिंमें 8,000 अरब चयो पियो न त व्याज जेको आहे असांजो कर्ज़नि जो उन ते असीं ॾींदासीं, 3,000 अरब दिफ़ा जे लाइ हूंदा, बाक़ी जेको तरक़ियाती प्रोग्राम वग़ैरह आहे सो ओवरऑल हिन बजट खे अवां कीअं पिया ॾिसो प्रोफेसर साहब? साईं हाणे अर्ज़ियात बजट में तरक़ी जे लाइ के तमामु वॾा पैसा न रखिया विया आहिनि। जी जेका तव्हां ई ॻाल्हि कई त 8-10 अरब कर्ज़नि में वेंदा, सो जेके बि हिननि कर्ज़ खयां आहिनि मुख़्तलिफ़ सालनि में उहे आस्ते आस्ते करे लाइन पिया, पर जेका तरक़ी थियणु घुरिजे उन ॾे हिननि जो को अहिड़ो रुझान कोन्हे। ऐं शायदि असांजी आबादी तमामु वॾी आहे, पढ़ियल लिखियल कोन्हे, उन्हनि जूं पघारूं उहे सभु ॾियणियूं आहिनि। ऐं इन खां सवाइ जेको सेल्स टैक्स आहिनि या कंसेशन ऑफ सेल्स टैक्स आहे, रिटेलर्स जो जेको सॼो कमु आहे उन में इहे पैसा तमामु घणी लेवल ते वञनि था हलिया। सॼो डॉक्यूमेंट, सॼी बजट वरी साहब जी मूं लफ़्ज़ ॿुधी, मूंखे उन में का बि नई इंडस्ट्री या नई का बि अहिड़ी स्कीम जंहिंसां, यानी पंजाब में त कोन्हे, ॿियनि सूबनि में, सिंध में बि ज़ीरो आहे, सही सवाइ हिकु बि आहे जेको रोड ठहिणो आहे सखट हैदराबाद, उनजे लाइ कुझु पैसा रखिया विया आहिनि। ऐं ॿियो को अहिड़ो पैसो नओं को मनसूबो न। अच्छा, उनजे लाइ बि पहिरियों प्रोफेसर साहब ॻाल्हियूं हलियूं पिया 70 अरब रुपया रखिया वेंदा, हाणे त जेके ॿुधाए पियो त 30 अरब रुपया रखिया विया आहिनि। छा इहे उहा ई ॻाल्हि आहे न? हा, तमामु घटि साईं हिननि रखियो आहे। ऐं हिन वटि पैसो आहे कोन। सूरत हाल मुल्क जी तमामु घणी ख़राबु आहे। जेके हिन अॻु में कर्ज़ खयां आहिनि उहे हिननि अहिड़े नमूने सां, ऐं ॿियो जेको करप्शन जो जेको फैक्टर आहे उहो हिन मुल्क में, उहो सम्झो त 100 मां 70% आहे करप्शन। सही। बाक़ी जेको आहे 30% आहे डेवलपमेंट, 30% मां बि लॉलीपॉप ॾियनि था ऐं ॿियो जेको हलियो थो वञे। तंहिंखां पोइ ॾिसो न, जेको डिफेंस बजट आहे 18 खां 20 अरब रुपया, यानी उहे ओॾे वञनि था। ऐं हालांकि डिफेंस खे ॾियणु घुरिजे, ठीकु आहे, पर इहो मक़सदु आहे त डिफेंस खे तव्हां एतिरो ॾियो। ऐं कहिड़ियूं असांजूं लड़ायूं थियनि थियूं। ताज़ो जंग थी सर भारत सां जेका कुझु ॾींहंनि जी हुई, पर जंग थी उन खां पोइ त हाणे चवंदा त उन मामले ते केरु ॻाल्हाए बि न। जेतिरा पैसा ॾिना वञनि इहे घटि आहिनि, 3,000 अरब नथिंग। साईं उहे त ॻाल्हि आहे न, हाणे उहे कनि था पिया, त पोइ हाणे उहे ॻाल्हायूं था त पोइ रड़ियूं थियनि थियूं। तो मुंहिंजे त ख़्याल में ही जेको आहे तमामु को ख़ासि। न, पर मुल्क कीअं हलंदा आहिनि तव्हांजे ख़्याल में? कर्ज़नि ते हलंदा आहिनि, व्याज ते हलंदा आहिनि? जे दुनिया में पाण ॾिसूं था त परॾेही सीड़पकारी केतिरी आहे, इम्पोर्ट केतिरी आहे, एक्सपोर्ट केतिरी आहे, टैक्स केतिरा कलेक्ट थियनि था, उन ते केतिरो असांजूं हुकूमतूं ध्यानु ॾियनि थियूं? ख़ुदि मूं ॾिठो, मतिलबु जेको ॾिसो न, हाणे गुज़िरियल 4-5 सालनि खां 3% बि ग्रोथ रेट कोन पियो वधे। 2 ते आहे, 2.5 ते आहे, 3 साल अॻे त 1.5 ते वञी बीठो ग्रोथ। सही। हाणे उन में कहिड़ो माण्हूअ खे तरक़ी थींदी? ग़रीब माण्हू जुती बि कोन पाए सघंदो, कपिड़ो बि कोन विझी सघंदो, मानी बि कोन खाई सघंदो। साईं तमामु जेको आहे न, सो इम्पोर्ट एक्सपोर्ट थिए कोन थी, एग्रीकल्चर ते को ध्यानु कोन्हे। GDP जेका आहे, छा घरू जेका मजबूरी पैदावार आहे, असांजा दोस्त सम्झंदा हूंदा, सभु ग़रीब त कोन सम्झंदो हूंदो, उहो करणु जेको आहे तमामु थिए थी। ऐं गुरबत ते थी वधे। ऐं जेसिताईं हाणे तव्हां महसूल ईअं घटि कंदव त माण्हुनि खे फ़ाइदो पए, त उहो त तव्हां कयो कोन था। बाक़ी तव्हां पंहिंजे कंदा था वञो, पंहिंजे मर्ज़ी सां चयूं। असांजो इहो ख़्यालु आहे त साईं ही तमामु जेको आहे को ख़ासि फ़ाइदो कोन पियो थिए, न को थींदो। हींअर कुझु माहिर जेके टीवियुनि ते वेठा आहिनि अॼु, सही, कुझु सरकारी माण्हू आहिनि, कुझु ॿिया आहिनि, उहे कुझु तारीफ़ कनि था। ईअं हाणे बजट में ॻाल्हियूं कुझु ठीकु आहिनि 2-3, पर असांजे कॾहिं वरी हींअर मूं वेही जॾहिं सॼी बजट ॾिठी आहे। अव्हांखे कहिड़ियूं उहे 2-3 ठीकु थियूं लॻनि ॻाल्हियूं प्रोफेसर साहब? साईं हा, उहो हाणे इहो आहे त जेको हिननि इलाज वग़ैरह जी थोरी ॻाल्हि कई आहे, असां मॉडर्न तरीक़े सां माण्हुनि जो इलाजु कराईंदासूं ऐं उन्हनि खे ॾींदासूं। उन में शायदि
2-3 ही का ॻाल्हि चङी कनि पिया कैंसर जे इलाज लाइ चवनि त जेके बि मेडिसिन वग़ैरह ठाहिनि थियूं उन ते 0% उन्हनि करे छॾी आहे माना ड्यूटी वग़ैरह। हा, इहो हिकिड़ो थोरो फ़ाइदो जेको आहे थिए थो पियो। बाक़ी जेकॾहिं असां ॾिसो न, ही जेके असां जहिड़ो मुल्क हो, पाकिस्तान, चीन, कोरिया, इहे जेके जापान, इहे मुल्क हुआ, इहे साईं ईअं ई उन्हनि पंहिंजो जेको सेक्टर आहे माना जेका रिश्वत ऐं जेको घटि में घटि मथां जेको पैसो खाइणु, उहो सॼी दुनिया में कोन्हे, तॾहिं तरक़ी थी आहे। असां वटि इहा तरक़ी ईअं थींदी कोन्हे, या त इन्हनि खे ॿधिजे या इन्हनि खे सज़ाऊं ॾिजनि या को तरीक़ो अक्सर जॾहिं कबो तॾहिं आउं सम्झां थो। ऐं पाकिस्तान हिकिड़ो चङो मुल्क आहे जेको स्ट्रगल सां उभरियो, उनखे जेकॾहिं ही थोरो ठाहीनि त ग़रीब माण्हू खे बि फ़ाइदो पवे, अमीर खे बि फ़ाइदो पवे। हाणे ॾिसो न, हींअर तमामु मुकल्लफ़ ज़िंदगी फिगर वरिती आहे त 1.25 करोड़ जेके आहिनि ॿार प्राइमरी तालीम खां ॿाहिरि थिया पंहिंजो। अच्छा, तालीम जो अवां जेकॾहिं ज़िक्र कयो पिया, अॼु पाण ॾिसूं पिया त हायर एजुकेशन कमीशन जे लाइ जेका 33 अरब हुई बजट लास्ट ईयर, ऐं हींअर वॾी सखावत करे 46 अरब कई। त हाणे 46 अरब पूरे मुल्क जी माना यूनिवर्सिटियुनि जी बजट हूंदी, पोइ हुते तालीम कहिड़ी हूंदी? न कुझु न, मां कल्ह वियो हुउसि न एजुकेशन डिपार्टमेंट RSU वारे फार्म सपोर्ट यूनिट, उन मां अंग अखर वठी आयो आहियां। मुंहिंजा हाणे बजट ईंदी त हाणे वरी इंतज़ारु कयूं था सूबाई बजट। हींअर मूं 2-3 दोस्तनि खे तव्हांजे हवाले सां फ़ोन कई, मूं चयो भई प्रोग्राम त थिएव थो, पर भली कुझु ॾिसो त सिंध सां या मुल्क सां छा पियो वहे वापरे। तव्हां हींअर ॾिसंदो न हिन में त सिंध जी तरह ॻाल्हि सूबनि जी नज़र न ईंदी, ऐं ख़ुदि मुल्क देवाले में अथव साईं। मुल्क देवाले न, हिन जी का बि नओं प्रोग्राम कोन आयो अथव जंहिंसां का तरक़ी थिए या GDP वधे, ज़रूर मजमूई पैदावार, उहो कोन नज़र अचे। अच्छा प्रोफेसर साहब, अवां असां सां गॾु रहिजो। शकील नाइक साहब मोहामी, मुख़्तसिर ब्रेक जो टाइम थिए पियो, मुख़्तसिर ब्रेक वठूं था, वापसि अचूं था, वरी ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे हितां खां ई शुरू कंदासीं। नाज़रीन मुख़्तसिर जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे बजट ट्रांसमिशन में चऊं था भलीकार। पंहिंजी ॻाल्हि ॿोल हली रही हुई माली साल 2026-27 जी जेका बजट आहे उन ते। इंजीनियर जब्बार मेमन साहब जी असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे, माशी माहिर आहिनि, कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। जब्बार मेमन साहब अवां खे भलीकार चऊं था, अवां असांखे वक़्तु ॾिनो। शकील साहब पहिरीं असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं फारूक यूसुफ शेख साहब चैम्बर ऑफ कॉमर्स फैसलाबाद जा प्रेसिडेंट आहिनि, उहे असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। शेख साहब, हम आपको भी वेलकम कहते हैं, और आपसे ही शुरू में हम अगर जानना चाहें तो आपने किस तरह पाया या किस तरह देखा जो माली साल 2026-27 की ये बजट आज पेश की गई है? जी बहुत शुक्रिया जी। देखें, बजट पेश हुआ, बहुत सारी इसमें अच्छी चीज़ें थी। मैं अगर कहूँ कि रियल स्टेट अपना जो कंस्ट्रक्शन इंडस्ट्री है जी, और इनको लिए रिलीफ दिया गया। अगर मैं कहूँ को तो सुपर टैक्स जो है उसको कम किया गया ग्रेजुअली। आपने जो टैक्स की स्लैब्स हैं उसमें गवर्नमेंट ने जो है वो रिलीफ दिया। और सबसे अहम जो बात मैं समझता हूँ कि जो फिक्स टैक्स का गवर्नमेंट ने नॉट किया है, जिससे 35 लाख हमारा जो छोटा ट्रेडर है वो इस टैक्स नेट में हम तवक्को कर रहे हैं कि शामिल होगा। ये एक हमारी दरीना मुतालबा था कि टैक्स नेट को बढ़ाया जाए ताकि एग्जिस्टिंग जो पेयर हैं उन पे ही सारा बोझ न लाद दिया जाए। तो ये एक बहुत अच्छा इनिशिएटिव है गवर्नमेंट की तरफ से। फिर इसी तरह मैं समझता हूँ कि जो तनख्वाहें बढ़ाई गई हैं ये भी एक अच्छा इकदाम है, लेकिन इसके साथ साथ तनख्वाहें बढ़ गई, इंडस्ट्री पे भी अल्टीमेटली मिनिमम वेजेस का बोझ आएगा, तो इंडस्ट्री ने इसको कहाँ से फुलफिल करना है? सवाल ये है। सवाल ये है, मैं आपसे समझना चाह रहा, जैसे आपने कहा कि तजावीज़ भी पहले ली जाती हैं, तो फैसलाबाद तो हम देखते हैं कि इंडस्ट्री के हवाले से हब है, तो उसके हवाले से जो ऐलानात हुए आप कितने मुतमईन हैं? जी मैं यही बताने लगा हूँ कि गवर्नमेंट को जो 11 नुकाती एक डॉक्यूमेंट फैसलाबाद चैम्बर ऑफ कॉमर्स की तरफ से भेजा गया, जिसकी हमें बहुत तवक्कुआत थी कि इस में लिया जाएगा, जिसमें सबसे पहले हमने ये कहा था कि आपका जो ट्रेड डेफिसिट है उसको कम करने के लिए एक्सपोर्ट को बढ़ाना है। अब एक्सपोर्ट को बढ़ाने के लिए आपने क्या इस बजट में रखा? कुछ नहीं रखा।
देखें, आपने 2% का एडवांस टैक्स था, उसको 1.25 मिनिमम टैक्स पे आप उसको ले आए। सही। लेकिन इसमें समझने वाली बात यह है कि 1% तो उसमें पहले ही एडजस्टेबल था, तो टैक्स तो जो आप कलेक्ट कर रहे थे वो 1% था, आपने उसको 1.25 मिनिमम बता के तो टैक्स तो बढ़ा दिया है, ताकि हम ये कह रहे थे इसको खत्म किया जाए। इसमें 1050 अरब से ज्यादा की कोई सब्सिडी इलेक्ट्रिसिटी पे रखी गई, लेकिन उसको एलेबोरेट नहीं किया गया कि वो जो हम डिमांड कर रहे थे कि आप स्पेसिफिक जो है एक्सपोर्टर्स के लिए, इंडस्ट्री के लिए इलेक्ट्रिसिटी जो है वो सस्ती करें ताकि खिते के मुताबिक हो सके। गैस जिसका हमारा मुतालबा था उसके लिए हमें बजट में कुछ नजर नहीं आया। हमने उनको ये रिक्वेस्ट की थी कि ये जो रिफंड्स हैं इसको बजट का हिस्सा बनाया जाए, इसमें एलोकेट की जाए कि ताकि जो रिफंड्स हैं वो एक्सपोर्टर्स के वापस किए जाएं 72 आवर में। फेसलेस सिस्टम, डिजिटल सिस्टम की हमने डिमांड की, हमें इस बजट में नजर नहीं आया। फिर हमने गवर्नमेंट को बताया था कि आपने टेक्सटाइल इंडस्ट्री पे 12% की कैपिंग की हुई है, सही। आपने जो है 10% की कन्फेक्शनरी पे कैपिंग की हुई है, 3 से 4-5% जो है आप डेफर कर देते हैं। डेफर का मकसद है कि आपको ये रकम फिर नहीं कई साल नहीं मिलती, आपका कैपिटल भी गवर्नमेंट के पास, आपका प्रॉफिट जो है 4 से 5% है वो भी गवर्नमेंट के पास, तो आप किस तरह जो $100 बिलियन एक्सपोर्ट का ख्वाब देख रहे हैं वो किस तरह पूरी होगी? वो पूरा नहीं हो सकता। आपको वो कैपिंग करने की खत्म करने के लिए गवर्नमेंट को तजवीज़ दी गई थी। फिर कन्फेक्शनरी जो इस वक्त पोटेंशियल है हमारा अफ्रीकन कंट्री की तरफ, हमारी एक्सपोर्ट का एक मेजर स्टेक होल्डर है, उनके लिए 18 रुपए पर केजी की इजाफी टैक्स उनसे कलेक्ट किया जाएगा। गवर्नमेंट को तजवीज़ दी थी इस टैक्स को जो है आप खत्म करें, और इससे दो चीजों को फायदा होगा। एक, आपका एक्सपोर्टर को फैसिलिटेशन मिलेगी, दूसरा टैक्स नेट में जो लोग नहीं आ रहे उनकी हौसला शिकनी होगी, क्योंकि जो टैक्स नेट में नहीं है वो शुगर सस्ती ले रहे हैं, जो टैक्स नेट में है रजिस्टर्ड है वो 18 रुपए के जो है वो शुगर महंगी ले रहे हैं। तो गवर्नमेंट को ये जो तजवीज़ें दी गई थी ये उस तरह गवर्नमेंट इसमें कॉर्पोरेट नहीं कर पाई। गो के बहुत सारी रिलीफ दिए गए हैं, लेकिन जिससे आपकी इकॉनमी खड़ी होनी थी, जिससे आपका ट्रेड डेफिसिट खत्म होना था, उसको इनकॉर्पोरेट नहीं किया गया। मैं समझता हूँ कि ये बजट जो हम तवक्को कर रहे थे उस तरह से नहीं है, उस तरह से फुलफिल नहीं किया। ग्रेजुअली कुछ टैक्सेस कम किए गए, स्लैब्स कम किए गए, लेकिन 25% से 60% का टैक्स है। हमने गवर्नमेंट को ये पावर कराया था कि आप, गवर्नमेंट खुद ही कहती है कि आपका $100 अरब बाहर चला गया। भाई वो क्यों गया? भाई वहाँ पे 5% आपका वैट और 9% कॉर्पोरेट टैक्स है, तो बिजनेसमैन को तो जहाँ पे प्रॉफिट मिलेगा वो तो आप मूव करेगा वहाँ पे, उसकी तो प्रायोरिटी वही होगी। तो आपने टैक्स कम किए हैं, लेकिन हम जो डिमांड की थी उसके मुताबिक टैक्सेस जो है वो कम नहीं हुए। EFS के लिए हमने कहा था कि आप एक्सपोर्टरों के लिए उसको पुरानी शक्ल में ले आएं, जिस तरह पहले वो था। उसके लिए अगर कोई मिस यूज हो रहा है तो मॉनिटरिंग सब कर दी जाए, लेकिन एक्सपोर्टर्स को जो है वो रिलीफ दिया जाए। बहरहाल कुछ अच्छी चीजें हुई, IT के लिए गवर्नमेंट ने सस्टेन की हैं चीजें, वो हमारे इस वक्त एक्सपोर्ट का एक बड़ा अहम रोल अदा कर रहे हैं। गवर्नमेंट ने जो है दिफा के लिए $300 अरब रखा, अच्छा साइन है। हमें हमारे मुल्क के लिए अशद जरूरत है, लेकिन इसके साथ साथ ही आप ये देखें कि गवर्नमेंट जो है $100 बिलियन का हदफ मुय्यन कर रही है, लेकिन आपके बजट में जो है वो 32 कुछ फीसद जो है आगे रखा गया, टारगेट रखा गया। तो अपनी ही गोल सेटिंग को अंडर एस्टिमेट कर रहे हैं। एक दफा बजट में आप ये टारगेट सेट कर रहे हैं, और वैसे आप कल भी बात कर रहे थे कि हम 2035 तक 2035 तक $100 बिलियन तक एक्सपोर्ट को लेके जाएंगे, तो ये बहुत बड़ा कंफ्लिक्ट है। इसी तरह हम अगर सेहत के शोबे के लो मैं बात करूं, 25 करोड़ वाली आबादी में 25 अरब रुपए, तालीम एजुकेशन के लिए आपने 46 अरब रुपए। देखिए इस मुल्क का माइंड सेट की जरूरत है। आपको यूथ को
ग्रोथ करने के लिए उनको पावर करने की जरूरत है, तो उसके लिए तो एजुकेशन गली गली मोहल्ले मोहल्ले गांव गांव होनी चाहिए। वो सखावत की आप लिटरेसी रेट बता रहे हैं 35 अरब से 63%। 46 अरब पर वो आए हैं, 10 अरब का सखावत की है 1 साल के अंदर अंदर एजुकेशन में। जी आपकी आवाज ब्रेक हो गई थी। जी ठीक है शेख साहब, बहुत शुक्रिया, आपने हमारे लिए वक्त निकाला। फारूक यूसुफ शेख साहब, चैम्बर ऑफ कॉमर्स फैसलाबाद जा जेके प्रेसिडेंट। अच्छा हाणे अचूं पाण मेमन साहब, अव्हां ना हिननि जी ॿुधो पिया त वापारी उतां जा त मुतमिन आहिनि, अव्हां ओवरऑल हिन बजट खे कीअं ॾिठो, पोइ पाण वधीक अचूं अॻिते। अव्हां बि सीड़पकार बि आहियो, माशी माहिर बि। सवले तरीक़े सां ॻाल्हायूं त ही बजट जेको आहे सो माण्हुनि जे उमेदुनि खां घणो परे आहे। हाणे कहिड़ा माण्हू, उहे माण्हू जेके इनखे सम्झी सघनि था, एनालाइज़ करे सघनि था, ऐं मुख़्तलिफ़ सेक्टर्स जे हवाले सां उनजी ॼाण हिकिड़ी, मां न चवंदुसि त अनलिमिटेड, पर हिकिड़ी लिमिटेड ॼाण आहे। वरी जेकॾहिं असां हिन बजट खे प्रो पुअर बि नथा चई सघूं, ऐं असां हिन बजट खे प्रो बिज़नेस बि कोन था चई सघूं। बाक़ी कहिड़ी कैटेगरी आहे जंहिंमें असां जेको आहे सो हिन बजट जी जेका आहे सा हिकिड़ी डेफिनेशन ॾियूं। ॾिसो ॻाल्हि दरअसल आहे इहा आहे त पोएं साल जो जेकॾहिं बजट मां ॾिठो पिए, ऐं हिन साल जी फिगर्स खे मां एडजस्ट करण जी कोशिशि पियो कयां, त पोएं साल वारे बजट ऐं हिन बजट में को ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो जंहिंमें चइजे त को फ़र्क़ु कोन्हे इन टर्म्स ऑफ एलोकेशन्स अर्थमेटिक्स। सिर्फ़ु हे आहे जो हिन बजट में हिननि जेका बि कलेक्शन थिए वेठी, जेका शॉर्ट थी आहे, घटिजी बि आहे, उन खां 16 पॉइंट समथिंग जेको आहे सो वधायो अथनि। छा टैक्स कलेक्शन? सही। हाणे जेकॾहिं टैक्स कलेक्शन तव्हां 16-17% वधायो था त हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हां टैक्सिस वधायो वेठा, त एक्चुअली हे टैक्स ग्रोथ बजट अथव, इकोनॉमिक ग्रोथ न आहे। टैक्स ग्रोथ, इकोनॉमिक ग्रोथ बजट जेको आहे सो उहो बजट थोरी देरि लाइ असां उनखे बि थोरो तशरीह करण जी कोशिशि कंदासीं त इकोनॉमी तॾहिं ग्रो कंदी आहे जॾहिं तव्हां जेको आहे सो हिकिड़ो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम्स में रक़ूमात ख़ातिर ख़्वाह रखंदा आहियो। तव्हां जॾहिं जेको आहे सो पंहिंजो अनएम्प्लॉयमेंट खे कंहिं तरीक़े सां रोकण जी कोशिशि कंदा आहियो, प्राइस स्टेबिलिटी खां अलावा तव्हां इन्फ्लेशनरी इफेक्ट्स खे घटाईंदा आहियो। इन्हनि टिनि चइनि शयुनि खे हमेशह चयो वेंदो आहे इकोनॉमिक्स में त भई इकोनॉमी इज़ स्टेबलाइज़िंग। इकोनॉमी खे स्टेबलाइज़ करण जे लाइ मां सम्झां थो त क्लेम्स आहिनि। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त पाकिस्तान जी इकोनॉमी जेका आहे सा स्टेबलाइज़ अञा न थी आहे, छाकाणि त तव्हांजे स्टेबलाइज़ेशन जे अंसर में तव्हां वटि ग्रोथ फिगर, हाणे थोरी देरि लाइ हुन ते बि ॻाल्हायूं था त हिकिड़ी रीज़नेबल ग्रोथ हुजे। जेके बि मुस्तनद क़िस्म जा एम्पेरिकल स्टडीज़ आहिनि उन में पाकिस्तान मुतलिक़ इहो वेठो चयो वञे त पाकिस्तान जेको आहे सो 2.5-2.6% जेको आहे उन जी पॉपुलेशन ग्रोथ आहे, ऐं उन पॉपुलेशन ग्रोथ खे कंहिं तरीक़े सां हिकिड़ो उहे माण्हू जेके 40% हिन वक़्तु यानी लोअर मिडिल क्लास खां बि हेठि अची चुका आहिनि, इहे जेके आहिनि सो वर्ल्ड बैंक जूं फिगर्स आहिनि। ऐं जेकॾहिं असां कल्ह वारे इकोनॉमिक सर्वे जूं फिगर्स ॾिसूं त उन्हनि बि उनखे 30% ते आंदो आहे। सिंध रूरल लाइ ॾाढी इंट्रस्टिंग हिकिड़ी जेका आहे सा फिगर साम्हूं आई आहे, इंट्रस्टिंग न तशवीशनाक, त सिंध रूरल में 36.5% पॉवर्टी अथव सिंध रूरल। हाणे उहा आहे जेका तक़रीबन वर्ल्ड बैंक एवरेज पाकिस्तान लाइ ॾेई चुकी आहे। हाणे तव्हांजो जेकॾहिं हिते जेको आहे सो इहो ग्रोथ खे ड्राइव करण लाइ 3.7 खां वधीक ग्रोथ जेका आहे सा कोन थी सघंदी। मुस्तनद इकोनॉमिस्ट जेके आहिनि से सॼे जोड़ जुक में जेको मैक्रो इकोनॉमिक फैक्टर्स हूंदा आहिनि उनखे कोरिलेशनशिप में आणे करे चवनि था त ग्रोथ जेका आहे सा असांजी 3.1-3.25 खां वधीक न थींदी। अच्छा ये पासो अॻिते न पई वधे, पाण ॾिसूं 50 सालनि खां चऊं तो डिक्लाइन हेठि वञे पई, कॾहिं हुन में का इम्प्रूवमेंट असांखे नज़र कोन पई अचे। ॾिसो इम्प्रूवमेंट किथां अचे, हाणे थोरी देरि तव्हांखे सवले तरीक़े सां मां ॻाल्हाइण जी कोशिशि हाणे कंदुसि। तव्हां वटि 15,000 प्लस जेको आहे सो तव्हांजो टैक्स रेवेन्यू आहे, तव्हांजो नॉन टैक्स रेवेन्यू जेको आहे सो 5,000 जूं ॻाल्हियूं उन में बि आहिनि। हाणे हिते असांखे इनखे चइबो आहे त टेबल ऑफ रेवेन्यू। हाणे इहे तव्हांजा आहिनि रेवेन्यू। हाणे इन रेवेन्यू मां तव्हां 8,500 जेको आहे सो कढो, डिविज़िबल पूल में हलिया था वञनि प्रोविंसिस खे। हाणे इहे तव्हांजो जेको रेवेन्यू आहे उन खां पोइ बाक़ी जेको आहे सो तव्हांजी रेवेन्यू कलेक्शन किथां आहे बजट जे एक्सपेंडिचर जो फाइनेंस करण लाइ, उहा आहे त तव्हां 6-7 हज़ार अरब जेके आहिनि से उधर वठो, एक्सटर्नल रिसिप्ट वठो, मुक़ामी जेके आहिनि से कर्ज़ा वठो। वरी
इन खां पोइ जॾहिं इनखे तव्हां खणी वेंदो पंहिंजे एक्सपेंडिचर साइड ते त तव्हां ॾिसंदो त एक्सपेंडिचर साइड ते तव्हांखे 8,300 जेके आहिनि से अरब रुपया तव्हांखे व्याज में ॾियणा आहिनि। उन खां पोइ तव्हां 1,100 अरब रुपया हीअ उहा सिविल हुकूमत हलाइण लाइ खपनि जंहिंमां को बि मुतमइन कोन्हे। यानी माण्हू धिका पिया था खाइनि, माण्हू लाइननि में बीठा आहिनि, पर्चियूं वठी करे कामोरनि सां मिलण जूं कोशिशूं था कनि या अहलकारनि सां। यानी जेकॾहिं हिकिड़ो जनरल हिकिड़ो सर्वे थिए इत्मिनान जे हवाले सां, इहा चवंदा किफ़ायत चारी खां पोइ हा, एतिरा रखिया अथनि 1100। हाणे तव्हां ॿिए पासे पेंशन ॾिसो, पेंशन हाणे इन सिविल हुकूमत खे हलाइण खां वधे वेठी। यानी पेंशन जेका आहे सा उहा बि तक़रीबन 1100-1200 अरबनि ते अचे थी। उन खां पोइ तव्हांजो डिफेंस जेको आहे, सिविलियन केतिरी आई आहे इहो ख़बर हा, आहे, ऐं जेको डिफेंस एक्सपेंडिचर आहे सही। उहो तव्हांजो पोएं साल 2,650 ते जो सप्लीमेंट्री पियो मिलंदो हो त हिते इंसर्जेंसी आहे, हिते तकलीफ़ आहे। हाणे त कश्मीर बि एड थी वियो आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे सो कश्मीर जे एडिशन खां पोइ हिन वक़्तु त 3,000 जी एलोकेशन आहे। पर मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर अयूब महर साहब भी आहिनि जेकॾहिं उनखे शामिल कयूं पोइ वरी माफ़ कजो वहां ईंदासीं। डॉक्टर अयूब महर साहब नामियारा माशी माहिर हैं। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। आपसे बेसिक सवाल मेरा यही होगा कि माली साल 2026-27 की बजट को आपने कैसा पाया सर? देखें, पहले बात यह है कि ये अभी तक जो है बजट स्पीच हमने देखी है जी। और जितने भी कमेंट्स आ रहे हैं, मैं एनालिस्ट के देख रहा था, तो वो बेसिकली तो बजट स्पीच थी। जो बजट डॉक्यूमेंट्स हैं उसमें जो चीज़ें हैं वो अभी तक डिस्कस नहीं की गई। बजट स्पीच में कोई भी हुकूमतों में इसे एक हुकूमत की बात नहीं कर रहा, कोई भी हुकूमत हो तो उसमें जो बजट में जो इन चीज़ों को हाईलाइट किया जाता है, जो लगता है कि फेवरेबल चीज़ें होंगी जिनसे गवर्नमेंट का इमेज अच्छा बनेगा, किसी भी बजट स्पीच में उन्हीं चीज़ों को हाईलाइट किया जाता है। लेकिन असल चीज़ें होती हैं जो बजट डॉक्यूमेंट्स में दी गई होती हैं, उसमें अगर देखें तो ये मुझे बजट जो है एक रिवायती बजट इस सेंस में नज़र आ रहा है कि इसमें जो मेजर फोकस है वो टैक्स कलेक्शन पर था। टैक्स टू जीडीपी रेशो बढ़ाना, फिर फेडरल को खास तौर पर है कि फेडरल सिस्टम में कैसे टैक्स का हजम बढ़ाया जा सकता है। साहब भी हमारे साथ हैं, उन्होंने भी यही बात की आपसे पहले कि टैक्स ग्रोथ बजट हम इसको कह सकते हैं, आप भी वही कह रहे हैं? टैक्स ग्रोथ बजट है, हाँ बिल्कुल, इकोनॉमिक ग्रोथ नहीं है। और फिर मजीद टैक्स ग्रोथ में ये जो प्रोविंसेस के शेयर्स की डिस्ट्रीब्यूशन थी वो नया एनएफसी अवार्ड तो नहीं हुआ, लेकिन इसमें एक आईनी शिक का हवाला देते हुए इसमें उन टैक्सेस में से फेडरल को फंड ट्रांसफर करने की ऑप्शन रखा गया है कि है खास लिमिट से अगर ज्यादा हो जाएंगे तो वो सिक्योरिटी पर्पज के लिए फेडरल अपने पास रखेगी, फेडरल गवर्नमेंट। तो ये इस तरह से एक रवायती बजट है जिसमें टैक्सेस पर जोर दिया गया है और टैक्सेस की कलेक्शन की वजह से ऐसा नहीं हो सकता कि टैक्स की कलेक्शन बढ़ जाए और हम कहें कि इन्फ्लेशन नहीं हुआ। टैक्स चाहे वो डायरेक्ट टैक्स हो या इनडायरेक्ट टैक्स हो, वो रिटेलर पर लगे या एक्सपोर्टर पर लगे या इंडस्ट्री पर लगे या होलसेलर पर लगे, जब टैक्स लगता है तो वो उसका जो बर्डन होता है वो एंड कंज्यूमर पर बहरहाल किसी न किसी सूरत में ट्रांसफर होता है। तो ये जो है कस्टमर्स पर या कंज्यूमर पर इसका बर्डन ट्रांसफर यकीनी तौर पे होगा। जब वो ट्रांसफर होगा तो हम ये नहीं कह सकते इन्फ्लेशन। खुद फाइनेंस मिनिस्टर साहब ने, मैं हैरान था कि उन्होंने एक चीज मेंशन की, बजट में बाकायदा मेंशन की कि एक्सपेक्टेड इन्फ्लेशन जो है आने वाले साल में वो 8.2% है, 8.2%, जबकि सैलरी जो बढ़ाने की, गवर्नमेंट एम्प्लॉयज की सैलरी बढ़ाने की बात की गई है वो 7% है। बिल्कुल, इसका मतलब है उन्होंने इनडायरेक्ट वे में ये एक्सेप्ट किया है कि रियल सेंस में हम गवर्नमेंट एम्प्लॉयज की सैलरीज 1% कम कर रहे हैं। सही। तो ये तो मतलब उससे क्या होगा, अगर इन्फ्लेशन रेट ये होगा, टैक्स बढ़ेंगे तो लोगों की मुआशी मुश्किलात तो बढ़ेंगी ना। हम ये नहीं कह सकते कि ये वेलफेयर बजट है। हाँ, मैं इसको कहते, जिस सब मुझसे सवाल कर रहे थे कि प्राइम मिनिस्टर साहब कह रहे हैं कि हमारी इकोनॉमी का रिवाइवल हो गया है, हम वेलफेयर की तरफ जा रहे हैं। मेरा ख्याल है ये रिवाइवल बजट नहीं है बल्कि ये सर्वाइवल बजट है। हमें अपने डेट पे कर रहे हैं, हम टैक्स कलेक्ट करके सर्वाइवल की कोशिश कर रहे हैं। ठीक है महर साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। डॉक्टर अयूब महर साहब, अवां वारी ॻाल्हि कयूं। शकील साहब, हाणे पोइ ई आहे वाक़ई जॾहिं तव्हां पाण चओ था त महांगाई जी शरह 8.2 ताईं पहुचंदी, पघारूं तव्हां 7% वधायो, जेके असां चयोसीं न हातम ताईं जी जेका सखावत आहे उनखे लतो हणण जे बराबरि आहे। त किथे महांगाई आहे, किथे इहो बि पघारदार तबिको, बाक़ी जेका ख़ल्क़े ख़ुदा आहे पोइ उहा कीअं मोहन ॾींदी, कीअं सर्वाइव? पघारदार तबिके सां त माना ॿिटी न पर टीह उन सां ज़्यादती आहे। टैक्स हिकु तव्हां उन्हनि खां टैक्स वठो,
साईं त मुआशी मारनि, मां त उनजो शागिर्दनि जो बि शागिर्द थी सघां पियो। दुनिया में पघारदार तबिके खां वधी तव्हां इनकम ते टैक्स वठंदा जेकॾहिं 7% पघार वधी आहे जेका अंगनि अखरनि सां, उन मां जेका टैक्स तव्हां कटींदो त मुमकिन आहे त पहिरें ग्रेड वारे खां वठी वेंदे 21-22 ग्रेड वारे ताईं जे मुलाज़िम आहिनि उन्हनि खे वधि खां वधि बि 5-10 हज़ार 15 हज़ार जो फ़ाइदो पवंदो। ठीकु आहे। सॉरी वञी ॻाल्हि थो घटायां, जेका BBC ते बि रिपोर्ट आहे उहा इहा आहे त वापारी बिरादरी खां वधीक जेको पघारदार तबिको आहे उहो वधीक टैक्स थो ॾिए पाकिस्तान में, मतिलबु उन्हनि डायरेक्ट वरितो डायरेक्ट वरितो। अच्छा हाणे अचो हिन बजट खे चओ त तव्हां तरक़ियाती बजट रखियो ई सभु, असां तव्हांखे हिकिड़ी फिगर था ॿुधायूं। हाणे जेके वफ़ाक़ जा जेके आहिनि रिथाऊं उहे टोटल 5 आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो हीउ सुबुह तव्हांखे केतिरो टैक्स सिंध लाइ केतिरो टैक्स ॾिए थो, तव्हां उन जा सिर्फ़ु 5 रिथाऊं रखिया आहिनि जंहिंजे लाइ पैसा रखिया आहिनि 61 अरब रुपया। हाणे 61 अरब रुपया तव्हां कीअं ॾींदो, उहो ॾींदो 3 या 4 किस्तनि में। ऐं मुमकिन आहे त 4 किस्तुनि जे बजाए तव्हां 3 किस्तूं ॾेई माना 40-45 अरब ते हाणे पोइ वरी कटी हणी छॾियो। रिथाऊं बि पाण जेके ॼाणायूं पियो जेको सखर हैदराबाद मोटरवे आहे, ऐं सिंध कोस्टल हाईवे आहे, मेहरान हाईवे आहे, कराची जी वाटर सप्लाई स्कीम इहे ई आहिनि। ठीकु आहे, इहे ई आहिनि। ठीकु आहे। हाणे अचो फॉरेन फंडेड प्रोग्राम, हीअ सिर्फ़ु ऐं सिंध जी ॻाल्हि पियो कयां। फॉरेन फंडेड प्रोग्राम जे लाइ हिननि चयो आहे त वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, उनखां पोइ USAID इहे जेके अचनि था पिया उन्हनि जा 256 अरब रुपया सिंध खे मिलंदा। पोइ उहे किस्तनि सां मिलंदा या गॾियल मिलंदा या CDWP उन्हनि जा जेके फोरम आहिनि इकनिक वग़ैरह उतां थींदी, माना उहो बि तव्हांखे जॾहिं रिलीज़ थियणु शुरू थींदा तॾहिं तव्हांजा 3 खां 6 महीना गुज़रींदा। असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे हैरत अंगेज़ इहा ख़बर था ॿुधायूं छिरकाईंदड़ त हिन वक़्तु जॾहिं वफ़ाक़ी बजट पेश थी चुकी आहे त सिंध खे सिंध छा माना चइनी सूबनि खे NFC अवार्ड मां केतिरा पैसा मिलंदा अञा ताईं इन्फॉर्म बि न कयो आहे, ॾिना बि न विया आहिनि। नाणो खातो हींअर सभु मुलाज़िम नाणे खाते हथ ते हथ रखी वेठा आहिनि त उतां पैसा अचनि त असां पंहिंजी बजट ठाहियूं, नथा ठाहे सघूं। इहा एॾी वॾी मुख़्तसिर नंढड़ी हिकिड़ी ब्रेक आहे, उहा पाण कमर्शियल ब्रेक आहे मुख़्तसिर, उहा पाण वठूं था, पोइ वरी इन ते बि अचूं था ऐं वधीक जवाहर मेमन साहब खां पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं बजट जे हवाले सां। मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, हिकु बार ॿीहर अव्हांखे ब्रेक खां पोइ भली कार चऊं था। शकील साहब ॿुधाइनि पिया त अञा ताईं सूबे जी छा कंडीशन आहे सभिनी सूबनि जी, पोइ सिंध पंजाब वफ़ाक़ खां पोइ पंजाब जी बजट ईंदी आहे, सिंध जी कॾहिं पेश कई वेंदी इहो कुझु ॿुधाइनि पिया? असीं इहो जी पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायूं पिया त अॼु वफ़ाक़ी बजट पेश थी वई, सभिनी सूबनि खे NFC अवार्ड बाबति कुझु बि न ॿुधायो वियो आहे। जॾहिं NFC अवार्ड मां रक़म ॾींदा त सूबा ठाहींदा। नाणे खाते जा मुलाज़िम राति जो 10 वॻे ताईं इन इंतज़ार में ठाहिनि त तव्हीं असांखे मोकिलींदो, ॿुधाईंदो, लेटर उमाणींदो त असां पंहिंजो बजट बुक हुननि कंपोज़ करे रखी छॾिया आहिनि। हाणे बजट इहा पेश असांजे अंदाज़े मुताबिक़ लॻभॻि 18, 19, 20 माना 20 खां थोरो पहिरीं पेश हाणे 10-12 ॾींहं बजट पेश घटि में घटि तव्हांखे बजट ते ॾिसो 167 तव्हांजा MP आहिनि। 167 MP जॾहिं बजट कंदा तव्हां मां चओ त तव्हां 50 रोज़ कयो। मिसाल हिकिड़ी ॻाल्हि आहे, माना जेको MP ॻाल्हाईंदा कंहिंखे 10 मिंट कंहिंखे 20 मिंट, तव्हां मुश्किल सां 10 बि नथा करे सघो रोज़ाना। हाणे 10 कंदो त मतिलबु जेको 167 ते माना तव्हां 17-18 ॾींहं ते तव्हांखे उहा बहस खपे, उहो कोन्ह थींदो। पोइ छा कंदा, हीउ कंहिंजो मुख़्तसर छंछर जो ॾींहुं हलाईंदा, आचर जो ॾींहुं हलाईंदा, राति जो 10 बजे हलाईंदा, 11 बजे हलाईंदा। ऐं हीउ तव्हां ॾिसजो 3 जून ताईं सिंध जेका बजट आहे सिंध असेंबली में पेश थींदी रहंदी, बजट जो बहस थींदो रहंदो। पैसा इन्हनि खे जेको वॾो कट, हाणे प्रॉब्लम इहो ई आहे, हीउ जेको हाणे फाइनेंस बिल पेश कंदा उन में NFC अवार्ड में कट हणंदा, उहो कट खां पोइ हिननि खे जॾहिं ॾींदा त तव्हां डायरेक्ट NFC वारो नथा चवनि कि स्ट्रेटेजिक ज़रूरतुनि जो नालो NFC खे बचाए विया आहियूं, दावा इहा आहे। कन खे उबतो पकड़ियो, सुबुतो पकड़ियो, सिधी ॻाल्हि आहे त NFC अवार्ड मां कट हणी तव्हां दिफ़ा जे बजट लाइ पैसा जारी कया आहिनि। ऐं ठीकु आहे मुल्क दिफ़ा ज़रूरी आहे, पर इन जो त न आहे त तव्हां सूबनि खे बि बुख मारियो। हाणे जेके सूबे खे पैसा मिलंदा, असीं पंहिंजे जेका असांजा ॾिसंदा उन्हनि खे ॿुधायूं था, नओं तरक़ियाती मनसूबो ईंदो सिंध में,
जेके पुराणा जेके रिथाऊं उन्हनि हलंदड़ रिथाऊं उन्हनि मां बि उहे कंप्लीट थींदियूं जन जो कमु 50% खां मथे थियल हूंदो। यानी जन रिथाउनि ते 10% थियल आहे, 20% उन ते ताईं हथ ते हथ रखी वेही रहो, उहो कोन मुकमल थींदियूं, उहे ज़ाया थींदियूं। हाणे मूंखे ॿुधाए जॾहिं ताईं इहा सूरत रखंदो त वरी कहिड़ी डेवलपमेंट थींदी? वफ़ाक जो ॿिटो मयार ॾिसो त पंजाब में ज़िले खां ज़िले ताईं तव्हांजो मोटर विया ऐं सिंध में उन्हनि जेका वॾी वेसागाती कई त कराची ऐं हैदराबाद खे मोटर बि कयो। असीं चऊं था त इन खां अॻु में जेको सुपर हाईवे उहो वधीक बहितर हो। हाणे रोई पिटी कयो अथऊं। हाणे इन में बि चवनि था 30 अरब ते ॾिसजो माली साल जे ख़तम ते इन ते को 5 अरब 10 अरब बि मुश्किल सां ई जारी कंदा। सही। अच्छा जब्बार साहब, वॾी बहस इन ते थिए पई NFC ऐं उनखां पोइ वफ़ाक जो जेको रोइणु आहे वॾो हिकिड़ो इहो आहे त भई हाणे सूबनि ॾे 55% खां वधीक पैसा हलिया था वञनि, असां त सफ़ा कंगला थी विया। हाणे जेका हिन दफ़े हो त भई NFC में डायरेक्ट कट न लॻो, पीपल्स पार्टी चयो था अरिड़हीं तरमीम जा असां फाउंडर आहियूं, उनजो दिफ़ा करे वियोसीं। बाक़ी जेके स्ट्रेटेजिक अख़राजात या ख़र्चनि जी मद में सूबनि खां जेके 1200 या 1700 अरब रुपया वरिता था वञनि, अव्हां उनखे पर्सनली कीअं था ॾिसो ऐं वाक़ई इन में केतिरी सदाकत आहे त हाणे जेके सूबा मज़बूत थींदा त छा उन सां वफ़ाक़ कमज़ोर थींदो आहे? दुनिया में छा आहे, असां जेको पढ़ूं पिया उन में इहो आहे त रियासतूं मज़बूत हूंदियूं त वफ़ाक़ बि मज़बूत थींदो आहे। हीअ चवंदा न सूबा मज़बूत थी विया आहिनि, वफ़ाक़ कमज़ोर थी वियो आहे। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे इहा पोएं साल खां इहा हिकिड़ी बहस हले वेठी, ख़ासि करे उहे जेके इन बहस खे हलाइण जा हामी आहिनि त 18th अमेंडमेंट जेको आहे सो मुल्क खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। इहा बहस ख़ासि करके पंजाब में वधीक जेको आहे सो शिदत इख़्तियार कई ऐं प्लस थोरी देरि लाइ उहो ई चऊं त जेके यानी फेडरल गवर्नमेंट जे हवाले सां यानी पंजाब हुकूमत फेडरल गवर्नमेंट इन्हनि इन ई नुक़्ते ते जेको आहे सो बहस मुबाहिसो हलंदो रहियो। हालांकि मंज़ूर कराइण में पीपल्स पार्टी खां पोइ सेकेंड ते त नवाज़ लीग हुई, 18 महीना उनजा बहस पे हलिया, कमेटी हज़ार पाणी। इहो जेको आहे उहो छाकाणि त पाकिस्तान में जेको अख़राजात आहिनि उन अख़राजात में जेको डेट ऑन सर्विसिंग आहे उहे तक़रीबन एतिरो ई आहे जेतिरो सम्झो त तव्हां सूबनि खे ट्रांसफ़र कंदा हो। सही। ऐं उहो ऐं जेकॾहिं सूबनि जो ट्रांसफ़र जेकॾहिं मिलायो वञे त इहो बराबरि थो थिए तव्हांजी टैक्स कलेक्शन जी। हिन साल जी टैक्स कलेक्शन तव्हां ॾिसंदव ॿिनि शयुनि खे जेकॾहिं मिलायो अञा बि घटि अथव। त हुननि जो लॉजिक इहो हो त जेको वफ़ाक़ आहे उहो जेको आहे सो उन वटि 42% जॾहिं बाक़ी बचायूं था असां त उहे 42% जे अगेंस्ट में उहे डेट सर्विसिंग बि पूरी न वेठो करे सघे। ऐं उन खां अलावा जेके आहिनि से ॿियूं यानी वफ़ाक़ हेॾी वॾी सरकार रखी आहे, ॿुधायो न मूंखे त 1000 अरब रुपया वफ़ाक़ जेको आहे सो पेंशन्स जो तव्हां ॾिसंदव फेडरल बजट में आयो आहे 1000। हाणे वफ़ाक़ जेको आहे सो 18th अमेंडमेंट खां पोइ पाण जेकॾहिं थोरी देरि लाइ चऊं त हिकिड़ो नेकनियती सां हले हा त काफ़ी शयूं जेके आहिनि से सूबनि ॾांहुं ट्रांसफ़र थी चुकियूं हुजनि। हा, माना सूबा जेके आहिनि से हिकिड़ी ज़िमेदारी बि महसूसु कंदा ऐं प्लस सूबनि ते इन NFC अवार्ड मां ई ऐं प्लस पंहिंजनि रिसोर्सिस मां जेको आहे सो उन में हुननि खे वधाइण में दिलचस्पी हुजे हा ऐं वफ़ाक़ मां आयल पैसनि खे इफेक्टिव यूटिलाइज़ेशन करण जी ज़रूरत हुजे हा त घटि में घटि 100 रुपए मां 90 रुपया त ख़र्च थियनि सही तरीक़े सां, जेको तव्हां ॾिसंदा हूंदव केॾी कंट्रोवर्सी आहे हिते इहो। ऐं उन कंट्रोवर्सी जे करे कॾहिं एंटी करप्शन ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, कॾहिं नैब जूं। हाणे मां इन पासे नथो वञा त इहा जेका आहे सा इन में हिकिड़ी शिदत ख़ासि करे तॾहिं आई जॾहिं वरी KPK में बलूचिस्तान में इंसर्जेंसी लाइक सिचुएशन थी। हाणे त कश्मीर में बि थी वई आहे। हाणे त असां चऊं था त राज एजेंट कश्मीर में आहिनि। काफ़ी हैरान कोन्हे, परेशान ॻाल्हि मुंहिंजे लाइ आहे। सो हाणे जेके रॉ जेका आहे सा कश्मीर ताईं पहुची वई आहे त ज़ाहिराना जेके चइजे त हिकिड़ो एक्सपेंडिचर ऑन डिफेंस सर्विसिस त वधे थो न। ऐं जेकॾहिं इहो वधे थो त इहो पोएं साल 2650 ते जॾहिं आयो त हिन साल 3000 खे बि क्रॉस कंदो, 3000 त रखी छॾिया अथनि। त इन ते आख़िरी ॾींहंनि में ख़ासि करे तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी हिननि जे विच में थोरी छिकताण नज़र आई। हा, उन छिकताण में जेको आहे सो आख़िर में यानी हुननि चयो त भई कस्टम ड्यूटी जेका आहे सा उहा फेडरल गवर्नमेंट खे खणणु ॾियो, बाक़ी तव्हांखे असां टैक्स कलेक्शन जे हिकिड़ो विरासती जोड़ जुक में तव्हांखे सेल्स टैक्स मां बि ॾींदासीं, फेडरल एक्साइज़ मां बि ॾींदासीं, पर तव्हांखे कस्टम ड्यूटी छॾियो। उहे वफ़ाक़ खणे त जीअं इहे जेके मुल्क जा हालात आहिनि
जिन खे हलाइण लाइ 6,000 अरब 7,000 अरब रुपया कर्ज़ पे थो खयो वञे, उन खां पोइ बि न पिया हलाए सघूं। सही। त हाणे इन जे लाइ जेको आहे सो काफ़ी हद ताईं जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इहे ॻाल्हियूं हलियूं, पोइ हिकिड़ो मुफ़ाहमती क़िस्म जी मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो, यानी जेको मूंखे कल्ह ताईं ख़बर न हुई, सही। उहो आयो त बाबा कार्पोरेटाइज़ेशन, यानी फेडरलिज़म जेका आहे असां उन जी हिकिड़ो मिसाल ठहो, सूबा बि क़ुर्बानी ॾियनि, सूबा बि जेको आहे सो इन्हनि हिकिड़ो फेडरलिज़म जो सही मज़ीद जेको आहे सो फेडरलिज़म खे ऑन कनि, जॾहिं त हक़ीक़त में मुंहिंजे पंहिंजे यूनिवर्सली द बेस्ट गवर्नमेंट इज़ द गवर्नमेंट विच इज़ एट योर डोर स्टेप। हमेशह सही बहितरीन गवर्नमेंट उहा आहे तव्हांजे दरवाज़े ते हुजे। ॾिसी ईअं न आहे जो तव्हां हलो ऐं जेको आहे हलां इस्लामाबाद ताईं वञो। हाणे उन फ़लसफ़े खां हटी करे लॻे थो त पीपल्स पार्टी जेको आहे सो इन जेको आहे सो हिकिड़ो फेडरलिज़म खे प्रमोट करण में उन पंहिंजी हिकिड़ी नियत जी जेका हुननि एक्सपेक्ट पे कई उन जे बारे में हुननि बि हिकिड़ी यानी हिकिड़ो हमकारी कई आहे। छाकाणि त सभ खां पहिरियों पंजाब एग्री कयो बिल्कुलु त असां सरेंडर था कयूं, त इन खे इहो चवनि पिया था त बाबा इहो तव्हां NFC बि बचायो आहे, पर तव्हां कंहिं तरीक़े सां हिकिड़ो म्यूचुअली एग्रीड नेकनियती त बाबा प्रो पाकिस्तान, पाकिस्तान जो दफ़ा कयो, कश्मीर जो दफ़ा कयो, बलूचिस्तान जो दफ़ा कयो, KPK जो दफ़ा कयो, वरी कॾहिं कॾहिं वरी फिरी घिरी ईंदासीं त चवंदासीं कराचीअ जो बि दफ़ा कयो। त इहे सभु शयूं जेके आहिनि से उन नुक़्ते नज़र सां मुंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी खे बि ज़रूरत त इहा आहे त उहा इन्हनि जो हिकिड़ो हिसो थी रहे, छाकाणि त हिसो थी रहण में पीपल्स पार्टीअ लाइ हिकिड़ो एक्सपेक्टेशन जूं ॻाल्हियूं था कयूं, त इहो आहे त असां अॻिते जेको आहे सो असांखे हिकिड़ो चांस मिलण जी का उमेद आहे त असां फेडरेशन में हुकूमत करे सघूं। हालांकि मूंखे इहो चवणु न खपे, पर मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे, मां ट्रेड पॉलिटिक्स जे हवाले सां पंजाब खे जेतिरो वेझड़ाई सां ॾिठो आहे, सराइकी बेल्ट खां वठी मथे ताईं, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि पीपल्स पार्टीअ जो वोट पंजाब में तक़रीबन ख़तमु थी चुको आहे। आई एम सॉरी टू से दैट। ऐं उहो वोट जेको आहे सो इमरान ख़ान जो उन पार्टी खे वियो आहे जेका स्ट्रगल पे थी करे। मे बी आई एम रॉन्ग, पर मुंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी कोशिशि त करे वेठी, पर हाणे जेकॾहिं असां इहो चऊं त उन बावजूद बि जेकॾहिं असां ख़ुशबीन थियूं, छाकाणि त पाकिस्तान त में हुकूमत ठाहिण जो मतिलबु आहे त तव्हांखे 49 खपे, 47 खपे, 45 खपे, त उन में मुंहिंजो ख़्यालु आहे एतिक़ाद हाणे सियासतदाननि जो वधंदो पियो थो वञे। अवाम जी ताक़त खां वधीक इन बॉक्सनि जे ताक़त में हर सियासतदान वधीक वेठो बिलीव करे। ॾिसी इन करे तव्हां ॾिसंदो त हींअर ॻाल्हाइण जो अंदाज़ बि जेको आहे सो सियासतदाननि जो चेंज थी वियो आहे। हुननि खे जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे केर बि यादि कोन्हे, सभ खां पहिरें जेकॾहिं यादि अथनि त उहा फील्ड मार्शल जी अथनि, जंहिंसां शुरू कनि था पोइ अॻिते वञनि था। इन करे ही जेको NFC वारो मामलो आहे कुझु अहिड़े तरीक़े सां साम्हूं आयो आहे। इन में मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो प्रेशर बि हूंदो पीपल्स पार्टीअ ते, छाकाणि त 18 अमेंडमेंट में पीपल्स पार्टीअ जो वॾो रोल हो, पर नवाज़ शरीफ़ जो बि रोल हो। 18 अमेंडमेंट में पंजाब जे एग्रीड पोज़ीशन खां सवाइ न पई थी सघी। हाणे असां वापसि अचूं त भई आख़िर हे बजट जेको आहे सो कहिड़ी इकनॉमी पे थो ॾिए। रिलीफ मेजर्स जी ॻाल्हि कयूं त हाणे रिलीफ मेजर्स जेके आहिनि से इन्हनि 40 माण्हुनि जे लाइ कहिड़ा आहिनि। हिकिड़ो मूंखे सिक्योर्ड वर्कर जे हवाले सां जेको मां ॾिठो पिए, तव्हां ॾिठो हूंदो रिलीफ मेजर में आयो त भई कुझु स्लैबनि में हिन पैसा सैलरीज़ जा घटाया, पर ॿिए हंधि चऊं त भई मिनिमम वेजिस बि 10% वधाईंदासीं। त इहो 8.2% वारो जेको फ़लसफ़ो आहे उहो मिनिमम वेजिस ते अप्लाई कयूं। इहो जेको ॻाल्हि पे निकिती त 7% ऐं 8.2%। उन खां पोइ जेके ॿिया रिलीफ मेजर्स आहिनि, उन रिलीफ मेजर्स में सवाइ उनजे त हिकिड़ो सम्झो त हलंदड़ प्रोग्राम आहिनि जंहिंजो पहिरें बि असां ॻाल्हियूं कयूं त भई 1 मिलियन 10 लख रुपया इंट्रस्ट फ्री लोन ऐं ॿियो 1 करोड़ रुपया घर, उहे हलंदा रहंदा। उहे अक्सर आख़िर में तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान में पोएं साल बि ईअं थियो आहे त असां जेको आहे सो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्रामनि मां कटौतियूं कयूं। उहो इन करे कयूं त जॾहिं बि ॿियनि हंधनि ते डिमांड वधे थी, जंहिंखे सियासी बि चई सघूं था ऐं नीड बेस बि चई सघूं था, उहा जॾहिं डिमांड वधंदी आहे त पाकिस्तान हुकूमत लाइ मुश्किल थींदो आहे त उन डिमांड खे पूरे करण लाइ छा करे। हू तव्हां ॾिसो IMF जो जेको हिकिड़ो फिस्कल डिसिप्लिन आहे न, उहो चए थो तव्हां 2.5% हिकिड़ो सरप्लस क्रिएट कयो। उन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजा रेवेन्यू कलेक्शन ऐं एक्सपेंडिचर्स
जे विच में तव्हां वटि 2.5% अज़ाफ़ी रक़म हुजे माइनस ऑफ डेट। हाणे उहा अज़ाफ़ी रक़म जेका आहे सा उन खे छेड़छाड़ नथो करे सघिजे फार्मूले खे। पोइ सरकार छा कंदी आहे त पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम मां कटौती कंदी आहे। त बतौर कुल मां सम्झां थो त 250 मिलियन जो मुल्क, उन में हिकिड़ी स्पिल ओवर जंहिंखे चइबो आहे न इफेक्ट छा आहे, जॾहिं डैम भरिजी वेंदा आहिनि त बाबा इहे स्पिल वेस खोलिबा आहिनि। हाणे स्पिल ओवर इफेक्ट छा आहे, हाणे तव्हांजो डैम ई भरियल कोन्हे, तव्हांजो डैम ई भरियल कोन्हे त हाणे पाणीअ खे अॻिते कीअं छॾिजे। स्पिल ओवर इफेक्ट फॉर एग्रीकल्चर जंहिंखे चवंदा आहियूं असां। त हींअर बि तव्हां ॾिसो मुराद अली शाह वग़ैरह चवनि पिया था बाबा डैम न भरियो, पाणी ॾियो असांखे, ख़रीफ़ लाइ असांखे पाणी घटि मिलियो आहे। त हाणे उन सूरत हाल में थोरी देरि लाइ असांखे जेको आहे सो थोरो हमदर्दी त न हुजे, पर तव्हां जेका ॻाल्हि कई त इहो कई सालनि खां इहो ई पिया था असां ॾिसूं त नाज़ुक सूरत हाल आहे ऐं जेको आहे सो रेवेन्यू न वेठो कलेक्ट थिए। हाणे थोरी देरि लाइ हिकिड़ो वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो तीर हलायो त बाबा जेको आहे सो 770 अरब रुपया या 800 जे अरब रुपया सैलरी क्लास पे थो टैक्स ॾे। इहो बराबरि आहे उहो टैक्स जेको रियल एस्टेट मां मिले प्लस होलसेल एक्टिविटीज़ मां मिले ऐं प्लस रिटेल मां मिले, बराबरि अथव इहो। माना तव्हांजो कारोबारी हवाले सां तव्हां जेको आहे सो ब्रॉडनिंग ऑफ टैक्स जेका आहे सा उहा अञा ताईं न करे सघिया आहियूं असां। हाणे पहिरें दफ़ा सरकार चयो त बाबा हिते त 35 लख दुकानदार आहिनि, हाणे 35 लख दुकानदार जेके आहिनि से उन्हनि खां 25,000 मिनिमम टैक्स वठो, पर मिनिमम खां अलावा 1% सेल्स ते वठो। इहा तव्हां ॾिसंदो हाणे शुरू थींदी। मां हींअर 2 टीवियुनि प्रोग्रामनि ते ॾिठो त उन्हनि जे तक़रीबन जेके ताजिर रहनुमा अथव अञा ताईं उनखे न वेठा एक्सेप्ट कनि। चवनि था ई त जेका आहे सा फिक्स्ड इनकम रिलेटेड स्कीम न आहे, तव्हां त 1% रखियो आहे, सुभाणे असांखां पुछा ॻाछा कंदो त उन मां बि हुकूमत चए थी त असां 50 अरब रुपया हासिल करे सघंदासीं। सिर्फ़ु 50 अरब, 35 लख दुकानदारनि जी एक्टिविटीज़ मां 50 अरब। ऐं हीअ जेके सैलरी क्लास माण्हू आहे जिते वाक़ई वॾो प्रेशर आहे, उते जेको आहे सो 800 अरब रुपयनि जो टैक्स जेको आहे सो कलेक्शन थिए। बर्मन साहब असांखे मुसलसल चवनि पिया थी हिते सेगमेंट पुॼाणी ते पहुचंदो। ईंदड़ ॾींहंनि में वरी अव्हांखे बि ज़हमत ॾींदासीं। शकील साहब ऐं जेके असांजा ॿिया साथी आहिनि, तमामु घणी महिरबानी, अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां लाइ आया। शकील साहब अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते ब्रेक जो वक़्तु थिए पियो ऐं हीअ जेका ट्रांसमिशन आहे उन ते ब्रेक आहे, उनखां पोइ हेडलाइन वग़ैरह जो वक़्तु आहे, उनखां पोइ वधीक बजट ते बि ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो जारी रहंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अलाए निगहबान।